छा मसलो आहे ॿुधाए बि नथो पंहिंजे तरीक़े सां ख़ुदकुशी कंदो आहे। बाबा जो तो खेर आए तो कावड़ तो वसीम ते चढ़े। अरे बाबा ये नौजवान होता ही लापरवाह। तू तो मेहरबानी करे होड़ी हली वे नौजवान लापरवाह हुंदा मां बाकी कुराड़ो आ। तव्हांखे त ख़बर आहे मां केॾो परेशान ऐं हींअर छा महसूसु करे रहियो आहियां। साईं तव्हां छा महसूसु करे रहिया आहियो असांखे थोरो ॿुधाईंदो। सर तव्हां हींअर लाइव प्रोग्राम में आहियो, छा महसूसु करे रहिया आहियो?
किस्सो तमाम थींदो वसीम। उन्हनि कहिड़ो ज़ुल्म थो करी? 2-3 हज़ारनि जे करे माण्हू मारींदे। वापसि लिखे ॾे या खटियल रक़म वापसि करे। उन्हनि न ई मां खेॾंदुसि न ई मां रक़म वापसि कंदुसि। त पोइ हिते तुंहिंजो लाश पियो हूंदो बचा। लख जी लानत हुजेव झंग बिलो। और हेॾे वसीम पुछड़ा ॾे पैसा। छो ख़ैरियत आहे? न मां खेॾंदुसि न ई वरी मां पैसा वापसि कंदुसि। ख़ैर करणो अथसि त हिते खटियल रक़म ॾे, वरना रत कुत्ता न चटींदसि। हे वटि पुनल तर हितऊं ऐं वटि पढ़ाए 5000 बुराई पुनल बणिया तर हितऊं। क्यों यार दादा ये तो नशा जी लोग यार वसीम पैसो यार शइ नाहे। ही सफ़ा चरियो अथई। गोली हलाइण में देरी नाहे कंदो। पोइ इहो पैसो कहिड़े कम जो? हल बाबा हल, तव्हांजे करे सॼो ॾींहुं मुंहिंजो हल। उथो न उथो, तव्हां मुंहिंजे लाइ पलान धकंदव। Mm-hmm.